नाज़रीन ठट्टो मां के अपडेट कंदा हलूं। मकली जे शाह लतीफ़ कॉलोनी वार्ड नंबर 7 में सफ़ाई न थियण तोड़े गंदगी वधण करे शहरियुनि पारां कयल शिकायतुनि जूं ख़बरूं रोज़ाना पाकिस्तान बुलेटिन तोड़े पाकिस्तान बुलेटिन चैनल ते हलण बाद पीपी ठट्टे जे अॻुवाण सैयद पीर ग़ुलाम रहमानी शाह जिलानी पारां नोटिस वठंदे टाउन कमेटी मकली जे चेयरमैन सैयद पीर ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी खे हिदायत कई आहे त फ़ौरन शाह लतीफ़ कॉलोनी मकली जे वार्ड नंबर 7 में फ़ौरन सफ़ाई कराए गटरनि जे गंदे पाणी जो निकाल कराए शहरियुनि खे परेशानी खां बचाए वञे। जंहिं बाद टाउन कमेटी मकली जे चेयरमैन सैयद पीर ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी जे हुकुम ते टाउन कमेटी मकली जे अमले पारां गटर नालियुनि जी सफ़ाई समेत बंदि थियल गटरनि में वॾा पाइप लॻाए गटरनि जी गंदगी पाणी जी निकाल वारो कमु तेज़ी सां जारी करे छॾियो आहे। जे सबबि शहरियुनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। जिन रोज़ाना पाकिस्तान बुलेटिन अख़बार तोड़े पाकिस्तान बुलेटिन चैनल जे इंतज़ामिया जो थोरो मञियो आहे, जिन पारां शहरियुनि खे दरपेश मसइलनि जी निशानदेही करे पंहिंजे इदारनि में ख़बरूं हलराए खैन संदन मसइला हल कराए ॾिना आहिनि।